नौकोट जा दोस्तों, भाइयों, साथियों, कौमी अवामी तहरीक जा अगवान दोस्तों, प्रोग्राम जा मेजबान साथियों, साथ भाइयों, शागिर्दों, नौजवानों, भेनरों, भाइयों, तव्हांजो ही प्यार, तव्हांजो ही हज़ारनि जे तादाद में जोश, जज़्बो ऐं जोलान, तव्हांजी सखणे हथे फकत हां जे ज़ोर ते हीअ हिम्मत, हीअ जुर्रत, हीअ साबित कदमी तव्हांजी बिना वसीलनि, बिना पहुंच, बिना इक़्तिदार, बिना हुकूमत, बिना सरकारी मदद, बिना भतन, बिना के लालच नौकरियुनि जे आर्डरनि जे, बिना के बे जन्म ऐं ॿी दुनिया ऐं बे जहान जी यकीन दहानी जे के पर्चीअ जे फ़क़त पंहिंजे वतन, पंहिंजे क़ौम, पंहिंजे माण्हुनि, पंहिंजे आवाम लाइ हीअ हज़ारनि जे तादाद में गॾु थियण ते आऊं नएं कोट जे किले जी सरज़मीन तां तव्हांखे सलाम करियां थो। आऊं ॾींहं में कई कलाक तव्हां सां गॾु हूंदो आहियां, पर कुछ कलाक आऊं घर में हूंदो आहियां, कुछ कलाक आऊं ॿाहिरि में वकीलनि सां हूंदो आहियां, कुछ कलाक गाॾीअ में ज़ाती दोस्तनि सां हूंदो आहियां, पंहिंजे मॉडल स्कूल जे ज़माने जे दोस्तनि सां, महरान यूनिवर्सिटी जे दोस्तनि सां, जितां मूं बी कई, पंहिंजे वकालत जे दोस्तनि सां, जितां मूं LLB कई, उन्हनि समूरनि दोस्तनि सां गॾु निजी कचहरियूं बि कबियूं आहिनि, ॻाल्हियूं बि कबियूं आहिनि। बाबा भाई कपड़ा जितनी न वेंदे कौन गाल बोल गया, जैसी वेंदे कौन गाल बोल करना सही नहीं रो कोई वेही रहो। हाँ तू वे तू जेको विहारण वारो ई सो वेही रह। टोपी वाला हाँ वेही रह। मौलवी साहब, ओ मौलवी साहब वेही रह, वेही रह मुंहिंजा भाउ, वेही रह। जिते वड़ी हुते वञी वे, पर जल्दी वेही। उन्हनि सभिनी ज़ाती दोस्तनि सां कचहरियूं कंदे, हाल अहवाल कंदे, माण्हू चवंदा आहिनि इक़्तिदार, पैसो, नौकरी, आदर, बदली, बारदानो, माल, सिफारिश, गाड़ी, गाड़ी ते लगल झंडो, मोबाइल, पुलिस, कम, थाना, मुख्तियारकार, तपेदार, खातो रखण, भाण, कम, नौकरी कड़ी थी फलानी है, माल वाल आए कोने, किथे फलानी जाए थे, डोकड़ा बोकड़ा है, छाई बाहर जो वकील है, पाण वकील है, छाई बाहर जो अगवान है, आयो लंजार साहब को माल बाल दे
खाई साफ़ ही आहियां, जान थे पियो आया नथी पली जी ख़बर वबर त कोन थो हलाई, शाहपुर चाकर में, लाड़काणे में, दादू में, बदीर में कोन हलायम। आयास पली जे दादू लाड़काणे शिकारपुर जलसे में वे उतां जी ख़बर हलाई या खड़ो करे बाइकाट करे को फितना अंगेजी करे का शैतानी करे उतां आयो ही सही शैतानी करे आयो या बड़े भानो सारो करे साफी भा तो दादू वे लाड़काणे में उते का शैतानी करे आयो ही ना आयास पली जलसे में हां शैतानी करे आयो बड़ी असा साफ कर गए तो कोन नो कुर्सी कोन नो बाइकाट करे अटकल सर्कल करे आयो ही हां वकील तू करे आयो ही हां करे आयो पुलिस वाला तो आजकल सत्कल कई मोबाइल रोड ब्लॉक कई हाँ कयम ग्राउंड में को पानी हारी हाँ हारियम जलसो फिटायम साउंड सिस्टम में वही में माइक की तार कदी माल मिलो हाँ माल गंज थी गया घड़ी लगा पे आयूं गुजर थे पियो रब जा शुक्राना है गुजर हले पियो बड़ी कमकार हले पियो उन जहान में जिते जहान में कमकार ये पियो हले उन जहान में असांखे जॾहिं सलाह ॾींदा आहिनि ज़ाती दोस्त कहिड़े खफ़े में वञी पिया आहियो हलिया वञो ज़रदारी साहब दोस्त नवाज़ माण्हू आहे यारनि जो यार आहे ज़रदारी साहब यारनि जो यार जैसे हथ अची अड़जी वियो फलाणी कोन ॾेई ओ लीडर हो फलाणो स्टेट एजेंसी हलाईंदो फलाणे जो नवाब शाह में 2 मेयूं हुयूं हाणे गंज थी विया आहिनि इते न कमु थिए नवाज़ शरीफ़ वेठो आहे तव्हांजो रेलवे वारो वज़ीर दोस्त आहे चई रुगो रेल जे डाइनिंग कार जो ठीको ॾेई करे पोइ असांखे ॾेई करे पाणे त हलाईंदासीं तव्हांजो फलाणो दोस्त आहे उन वटि कम्युनिकेशन वर्क्स आहे नेशनल हाईवे अथॉरिटी जा बजट ठीका ॾियारे करे कमु थी वेंदा तव्हांजी घर आयल इमरान खान आहे नवाज़ शरीफ़ आहे ज़रदारी आहे इक़्तिदार में कोन ईंदो उन्हनि मां एमक्यूएम वारो नाज़िम कराची वारो वसीम अख्तर तव्हांजे घर आयो हाज़िरी भरण हींअर कराची जो नाज़िम आहे कराची में 2 टे कम तव्हांजा ही सभु दोस्त असांजे खाधे तव्हां सां जेके क़ौम परस्त वेठा आहिनि इन्हनि सभिनी वटि भाउरनि वटि भर्तनि जा हेॾा वॾा ठीका आहिनि फलाणे बिल्डर खां हेतिरो भर्तो फलाणे बिल्डर खां हेतिरो भर्तो फलाणी कंस्ट्रक्शन कंपनी खां 2 लख रुपया फलाणी जाइ ते 5 मुलाज़िम उन्हनि क़ौम परस्त भाउरनि खे चओ त तव्हां जेको माल भटे वारे कम में तव्हांखे लॻाई उन्हनि खां फ़ाइदो वठो खणी उन्हनि खां फ़ाइदो छो नथा वठो जान पियो ऑफिसर सभु फलाणे खे फोन करे ॾियो हिते कंहिं मूंखे सलाह ॾिनी फलाणो ॻोराणो ड्रेन असां घरनि लाइ त हिकिड़ो इनामी बांड खुली पियो आहे लॉटरी मुझो कीअं सुठो कमु न सुठो कमु न ॻोराणी ड्रेन जे ख़िलाफ़ 4-5 ॾींहं एहतिजाज कयो ब्लैकमेल कयो वरी 50 लख था वठो वरी ब्लैकमेल कयो वरी जुलूस कढो वरी 50 नौकरी वठो नाला ॿुधायो फलाणो खान 3 नौकरी वरितई फलाणे 40 लख रुपया वरिता फलाणे 25 लख रुपया वरिता फलाणो जहाज में चढ़ी आयो फलाणो हेलीकॉप्टर में चढ़ी आयो दौरो करे वियो 5-5 लख रुपया लिफाफे में मिलिया पैसा मिलिया जिनके नथा मिलन से चवंदा ॻोराणो ड्रेन नामंजूर घर में कोयलो नामंजूर वरी मिलंदा त माथे वञनि ईअं थटे में ज़ुल्फ़कार आबाद ईअं बहरिया टाउन ईअं सॼे सिंध में इरिगेशन ऐं हाईवेज़ जा कम सरकारी कम हुई जॾो हुई ठगी ठेकेदार हुई ठग उनखे थोरी धमकी ॾियो भॻो वठोसि पोइ मुंहिंजो ईअं न कयूं त पोइ न कयो त पोइ कहिड़े कम जा न को माल न को इक़्तिदार न वज़ारत न ब्लैकमेलिंग जा पैसा तूं सॼो ॾींहुं पिया हलो केॾी महिल वेठा आहियो गोलाची केॾी महिल वेठा आहियो शहदादपुर केॾी महिल वेठा आहियो पिपरी केॾी महिल वेठा आहियो नओकोट केॾी महिल वेठा आहियो फुलजी केॾी महिल वेठा आहियो तंगवाणी जो फ़ाइदो करो हिकिड़े दोस्त खे मूं चयो
मुझे इक़्तिदार में छा हूंदो आहे कि पैसा हूंदा आहिनि, मुझे पैसे सां कुझु हाल ॾींदो आहे, पैसे खे वठण थींदा। हिकिड़ो पंजाबी दोस्त असांजो हुन लतीफ़ो ॿुधायो कि हिकिड़ो अमरा वाह जे किनारे ते गोॾ ॿधियो खट हेठां वेठो लेटियो पियो। ॿिए वञी पुछियुसि कि छा वेठो करी, जे लेटियो पियो आहे, ठीकु वञी कमकार कर, कि पोइ छा थींदो, कि पोइ कारोबार थींदो, कि पोइ मथे मेयो वियो मंझि वठिजांइ, कि पोइ छितरी दिलाइजी, कि पोइ घर हलंदी, कि पोइ शादी कजी, कि पोइ ॿार ॼणजी, कि पोइ ऐश कजी। ऐश त हींअर बि कयां पियो, लेटियो पिया, नड़ जो गोॾ ॿधियो, वाह जे कप ते हवा पई लॻे, हेॾो सारो जान फिरी पोइ ऐश इहो करिणो आहे जो आराम सां सुम्हणो, सुठो पियो आहे कि भई सॼी महिनत करे मेयूं अची घर ठाराए गाॾियूं करे ॿार जहिड़े, पोइ ॿारनि खे संभाले, पोइ पछाड़े में छा करिणो आहे, पोइ थक कजी सुकून सां ऐश कजी थो कयां पियो। त मूं चयोमांसि मुंहिंजो कहिड़ो कमु आहे, सिध जो कहिड़ो एसएसपी आहे जंहिंखे फोन करे जाइज़ कमु चवां ऐं 3 मिंटनि अंदरि जेकॾहिं SMS कयां त मुंहिंजी कॉल बैक करे जवाबु न ॾे। नालो खणो, कोई एसएसपी मूंखे कॉल बैक न करे। हिन स्टेज ते हाणे हला कोन था खणो, हिन स्टेज ते हिन स्टेज ते हिकिड़ो माण्हू वेठो आहे, कूड़ो केसनि में सालनि ताईं हलियो पिए। मूंखे चई कूड़ो केस आहे, साल आहे, फलाणे में हीअं थियणो आहे। मूं चयोमांसि तूं जाइज़ मामिलो तो ते शिकायत कान्हे जी कान्हे, मुंहिंजो कोशिशि कयूं था, ख़ैर थींदो, कुझु कोन थींदो। बाज़ भरी थी हिन स्टेज ते। ॿियो अमरा हिन स्टेज ते वेठो आहे, उन तव्हांजो पाणी जी FIR कटी आहे, पुलिस खे चयोसीं SP खे गिरफ़्तार न थियणु खपे, गिरफ़्तार कोन थियो। टियों अमरा हिन स्टेज ते वेठो आहे, उनखे खणी हलायो आहे, शायदि कैमरा रिकॉर्ड थो करे, खणी हलायोसि, वञी थाणे में बंदि करे ॾिनऊंसि कोटड़ी में, मोकिले में हिकिड़ो जूनियर चढ़ाए खणी आयुसि। हिन ई स्टेज ते माण्हू वेठा आहिनि, हिते वेठा आहिनि, हेॾा वेठा आहिनि। हिकिड़ो चोथों अमरा वेठो आहे, उनखे उनजो सौकड़ ॿधी थाणे ते खणी विया। असांजे जनरल सेक्रेटरी फोन कयो राति जो, छुटी आहे भैया। वॾेरो हेॾी करप्शन करे पछाड़ी में कंहिं माण्हूअ खे फोन ते छॾाईंदो न, सो नसीब बुखिया में छॾाईंदो। हेॾी SP ऐं DSP रखाए, पोइ हुनजी गीस माली करे, पोइ हुनजी अंबनि जा खोखा मोकिलींदो, पोइ वञेरो SP जे शादी में वञी 5000 रुपया कुओ ॾींदो, पोइ SP साहब जी घर मानी कंदो। तो जाइज़ कम सिंध जो कहिड़ो SSP ऐं DIG मूंखे रिफ्यूज़ कयो। मैं ख़बर आहे अयाज़ लतीफ़ अली जो नाजाइज़ कम चवंदो ई कोन त फलाणे SHO खे फलाणे जाइ ते बदिली कयो माल लाइ, चवंदो ई कोन त फलाणे ASI खे सुठी पोस्टिंग ॾियो त उहो पैसा कमाए फलाणी जाइ ते, चवंदो ई कोन त फलाणे क़त्ल जे ॾोहारीअ खे, चवंदो ई कोन त समीना सिंधूअ जे कातिल खे बचायो, चवंदो ई कोन त साहिबा जरवार जे कातिल खे आज़ाद कयो, चवंदो ई कोन त अमीशा ख़ासि खे खंडरनि खे बचायो, चवंदो ई कोन हुनजो कमु कहिड़ो हूंदो त कंहिं किरड़ खे, कंहिं कानेरे खे, कंहिं ग़रीब खे, कंहिं मिस्कीन खे, कंहिं बेगुनाह खे बेगुनाह जेल में विधो ऐं इनखे जेल मां आज़ाद न कयो त तव्हांजे ख़िलाफ़ बेदार ते लॻंदासीं। ऐं कहिड़े SHO जी मजाल आहे त मूंखे कहिड़े वज़ीर में दम आहे जो वञी सेशंस जज खे चए ऐं हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे चई सघे ऐं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे चई सघे, आउं चई सघां थो त साईं मुंहिंजा हिन ॻाल्हि ते सो मोटो नोटिस वठो, ज़ैनब वांगुरु साहिबा जे मामले खे खणो, आउं चई सघां थो त तमाम जे इशू खे खणो। भताखोर कौन परस्त जो SSP अच्छा SHO फोन कौन खणंदो, उनखे ख़बर आहे त हिनजी जुआ जी फिकिरी थी हले, उनखे ख़बर आहे त ही फलाणे गुटे जा 8 पिंटू खणंदो आहे, उनखे ख़बर आहे त ही फलाणो जेको वेठो आहे कौम परस्त या तरक़ी पसंद या जमहूरियत पसंद लीडर, इन जो फलाणो 2 नंबर धंधो आहे। असांजा दामन साफ़ आहिनि, असांजी झोली साफ़ आहे, असांजो निराण साफ़ आहे, असांजो सीनो साफ़ आहे, उनखे दाग कोन्हे, इन करे असांजी ॻाल्हि ॿुधी वञे।
कंहिंजी मजाल है जो असांजे ख़िलाफ़ का कार्रवाई करे वरी करे बीह सघे। मुझे माण्हू लिखंदा अथनि मुंहिंजी पार्टी जा झंडा ऐं पैनाफ्लेक्स हैदराबाद में रेंजर्स लाए छॾिया। अॼु खां 6 महीना अॻु में असां वक़्तु मोकिलियो मुंहिंजी पार्टी जो डेलीगेशन जो अशरफ लाखे ऐं अब्बास पठान ऐं गुलज़ार जमानी जे क़यादत में रेंजर्स हेडक्वार्टर में चई त पीपल्स पार्टी जा झंडा ऐं पैनाफ्लेक्स लॻा पिया आहिनि। क़ौमी अवामी तहरीक जा झंडा ऐं पैनाफ्लेक्स हुसैनाबाद मां छो लाथा चयूं त हू लॻल आहिनि। चयूं बिल्कुलु ऐं चयूं ही लही विया आहिनि। चयूं बिल्कुलु। चई असीं पाण अयाज़ लतीफ़ जे क़ौम दोस्त अवाम दोस्त मौक़िफ़ जा हामी आहियूं। असीं उहे झंडा लाइदड़ जे ख़िलाफ़ कार्रवाई कंदासीं। मुसलमान लाइण सभी लाइ गेलो पीपल्स पार्टी जा लाइ गेलो नवाज़ लीग जा लाइ गेलो असां जा लाइ गेलो एनपीएम जा पाकिस्तान जा बराबर जा शहरी आहियूं। कंहिंजो को थोरो मोरो कोन्हे असांखे। हे मुल्क असांखे वॾनि ठाहियो आहे। मोहम्मद अली जिन्ना ठाहियो हो ही मुल्क। जीएम सैयद करारदाद मंज़ूर कराई। इन्हनि वॾी करारदादूं पेश कयूं। अब्दुल बशीर सिंधी हो गुलाम अहमद भुरगड़ी हो। इहा लीडरशिप हुई जेका वई हुई। थोरो मोरो कोन्हे कब्ज़ो थी कोन आया आहियूं। फतह कोन कयो आहे असांखे कंहिं। अल्ताफ हुसैन वांगुरु अमेरिका बरतानिया राह जे हिदायतुनि ते हलण वारा कोन आहियूं। आसिफ ज़रदारी वांगुरु परॾेही हुकुमनि जी तामीर में हलण वारा कोन आहियूं। बुखिया आहियूं ग़रीब आहियूं मिसकीन आहियूं अणहूंद वारा आहियूं। अफ़ाल गुजरातूं जुतियूं छिनल अथऊं मथे में मिटी पई आहे। असांजा कपड़ा खणी मेरा हूंदा उन किथे दाल हारी पई हूंदी किथे भिंडी लगी पई हूंदी पर असांजी दिल असांजा दिमाग़ असांजा ज़मीर अछा उजरा पाक पाकरनि। इक़्तिदार में हलो ये वज़ीर वेठा आहिनि हली अमरीकी सफ़ारतखाने खे दरख़्वास्त ॾियनि बरतानवी सफ़ारतखाने खे दरख़्वास्त ॾियनि वीज़ा लाइ। उन्हनि खे कतार में बीहणो पवंदो। मूंखे 5 सालनि जो वीज़ा हाणे ॾेई ईंदा। अब वीज़ा ॾियो वठो। अब अमेरिका में लहो हलो बरतानिया हलो फ्रांस हलो टेलीविजन चैनल में कंहिं बि 2 नंबर वज़ीर खां वधीक 50 दफ़ा जियो ते ARY ते समा ते आऊं ईंदुसि। वज़ीर मूंखे ॿुधाए न पुलिस मूंखे ॿुधे जजनि खे आउं रिक्वेस्ट करे सघां लॉ एनफोर्सिंग इदारा जे का ज़्यादती हुजे त उहे असांजी ज़ाती थींदड़ शिकायत ते असांजी ॻाल्हि ॿुधनि। मीडिया ते असीं वेठा आहियूं। आवाज़गारनि खे हिकिड़ी असांजी सिंधी वॾेराणी आहे बहादुर हिम्मत वारी मूंखे फोन कई मूंखे फलाणी जाइ तां कमांड जो इंडेंट कोन थो मिले। मिल जे मैनेजर खे फोन कयमि मालिक खे नवाब शाह जी चयोमांसि फलाणी अदी असांजी भेण आहे नाज़ो धारे जो उनखे तव्हां इंडेंट कोन ॾिनो आहे। चयोसि मुंहिंजी हथ जी बिल बि आहे मुंहिंजो असांजी भेण आहे हिम्मत वारी आहे लड़ी बीहंदी आहे। चई सर हुकुम आहे तव्हांजो मोकिलियोसि न्यूज़ तां वरी कमु थी वियो। मूंखे चई अदा तव्हांजे चवण ते सिधो ॿियनि कम चवण कोन थींदो। हाणे इहा जेका शइ आहे जेका इक़्तिदार वज़ीरनि जे पोयां डोड़ंदा तूं अयाज़ी पली जो MLA थे पोइ आसिफ ज़रदारी ही खंगे अयाज़ी पली गिलास पाणी जो करे ॾिठो अभी असांजी भेण ख़्याल अचे पई अयाज़ी पली कुल जे पर्स रखियो आहे। अयाज़ी पली जो पर्स खणंदो ॾकंदो वञे थो पोयां आस्ते आस्ते हीअं करियो वज़ीर बीठो आहे हीअं करे बीठा हिते ॾिसंदा आहियूं कहिड़ी ख़ुदाबख़्श में जलसो भुटो साहिब जो हलंदो पियो आहे उतां पोयां वज़ीर हीअं बीठा अॻियां ज़रदारी साहिब ताईं इहे पचे वारो थियणो आहे इहे घिसी करणी आहे माना कई चयूं इन खां हली बुख भरम जी शाल में वञे शाल धूल जी पाईंदी पूरियूं वज़ारतूं ऐं पूरियूं खनियूं ऐं पूरा सामान ऐं पूरा दावा कहिड़े कम जा पुलिस ऑफिसर्स खे चवां थो पुलिस ऑफिसर्स के चवां थो ऑफिसर्स के चवां थो ब्यूरोक्रेट्स के चवां थो सिंध जे कामोरनि खे चवां थो घिसी करे करे पोइ छा कंदो फलाणो एसपी आहे घिसी थो करे पोइ घिसी करे सॼा माण्हू चवंदा आहिनि ठग आहे 2 नंबर आहे टके जो माण्हू आहे वज़ीरनि जे मुंहं में साम्हूं सच चई कोन थो सघे 2 नंबर आहे ठग आहे। पर जेकॾहिं कोई SSP स्टैंड वठे थो के ज़ालिम खे पकड़े थो माण्हू चवंदा सलाम अल्लाह हड़तालूं थींदियूं भला मुक़ाबिला थींदा माण्हू जा पुट थियो
सिंधी ऑफिसर माण्हुनि जा पुट थियनि, पैसे जा पुट न थियनि। सिंधी उस्ताद, सिंधी वकील, सिंधी जज, सिंधी पुलिस वारा, सिंधी कामोरा माण्हुनि जा पुट थियो, सिंध जा पुट थियो, पाकिस्तान जा पुट थियो, हिन वतन जा पुट थियो, 22 करोड़ हिन मुल्क जे मज़लूम माण्हुनि जा पुट थियो। उन्हनि जी बणिजो, हिम्मत सां बीहो। तंहिंजे करे इक़्तिदार छा आहे? इक़्तिदार जी कहिड़ी शइ आहे जेका असां वटि हूअ न आहे? पैसो कोन्हे, पैसो मिलंदा, पैसा हेॾा कंदो पूरियूं करे गन था कयो 30 करोड़, पहिरीं वरी अची नए में FI वॾो खणो वञे तुंहिंजा अकाउंट में 30 करोड़ किथां आयो? हमारा वॾो खणो पैसा ई छा कंदो? राति जो ऑफिस वेठो सिंध जो वज़ीर जियो ते भई पुछोसि फोन करे, अब तूं पैसा खाई वई, फलाणे माण्हू जो इल्ज़ाम आहे, तुंहिंजा पैसा ख़ुदा जो कसम मुंहिंजा पैसा कोन्हनि, आउं पाण जांच कंदुसि, न हू चवंदो तुंहिंजा पैसा आहिनि, न मुंहिंजा पैसा कोन्हनि, आउं जेका मूंखां पुछंदा आउं मदद कंदुसि। राति जो माण्हू खड़के ते वेठो डिॼे, काकूस में करो किरी पिया, हू चए नेब छापो हणी छॾियो आहे। इहा वज़ीर जी ज़िंदगी, वज़ीर जी ज़िंदगी सोचो। कमोट ते वेठो आहे, खड़को थियो, करो ऊंधो थियो, वज़ीर साहब कमोट खे खड़का मथे कयो, अब दरवाज़े ते ॾिस नेब त कान्हे। इहे वज़ीर, इहे सिंध जा जियाला आहिनि, इहे जमासी बेनज़ीर जा जियाला आहिनि। बेनज़ीर जे जियाले जो हिकिड़ो हथु करे में, ॿियो हथु अॻिते में वेठो आहे, खड़के ते हाल की नेब छापो आहे। इहे बेनज़ीर जा जियाला वेठा आहिनि। हू साम्हूं टिकेटूं ॿाहिरि रखियो वेठो आहे, जेको जियालनि जो बाबू आहे, उन वटि अलॻि-अलॻि जहाज़नि जूं टिकेटूं पयूं आहिनि। अॼु राति छापो हणंदो एमिरेट्स में दुबई भॼी वेंदुसि, सुभाणे राति जो छापो हणंदो एयरलंका में कोलंबो भॼी वेंदुसि, परीहं ई छापो हुयूं त लंडन भॼी वेंदुसि। सभिनी जा वीज़ा लॻा पिया आहिनि। हिकिड़ी बैग तयारु थी पई आहे, उन बैग में 4 कपिड़नि जा जोड़ा ऐं पासपोर्ट ऐं वीज़ा लॻल पनो पियो आहे, त जे छापो लॻे त राति जो भॼूं। हाणे इहे आहिनि सिंधी क़ौम जा जियाला जेके वरी असांखे हिदायतूं पिया कनि त असीं वज़ीर आहियूं। इहो वज़ीर आहे, माण्हू काकूस जो ॾके, इहो वज़ीर, इहो कहिड़े कम जो वज़ीर? इहो कहिड़े कम जो वज़ीर आहे जेको वज़ीर पुलिस जो कामो आहे, ठॻ जो ॾिनो वेठो आहे? कीअं मुंहिंजो ठॻ मालिक जो डप में ॾके पियो? कीअं मूं अख़बार में ख़बर ईंदी आहे फलाणे GMO वारे पंहिंजी अॻुवाट ज़मानत कराए वरिती। अॻुवाट ज़मानत सम्झो था? अॻुवाट ज़मीन ज़मानत माना माण्हू खे केरु जूतो हणे अॻुवाट हथ मथे करे वेही धक न लॻे। हुनखे ख़बर आहे जूतो लॻण वारो अॻुवाट ई करे बीठो आहे। जे क्रिकेटर वेंदो आहे, केरु ख़तरनाक फास्ट बॉलर हूंदो आहे, बाउंसर हूंदो आहे, हुनजे अॻियां हेलमेट पाए वेठो आहे, डक करे वेंदो आहे, झुकी वेंदो आहे, मथां बाल धका थी वञे। तीअं ही वज़ीर कामोरा अॻुवाट बेल कया बीठा आहिनि। मथां जूतो अचे, मथां चोरी पकड़जे, इहो इक़्तिदार। इन इक़्तिदार लाइ मुंहिंजा ज़ाती दोस्त, मुंहिंजा हैदराबाद जा साथी, इहे वकील सलाह था ॾियनि, इहो इक़्तिदार खपे जंहिंमें माण्हू काकूस जो ॾके। इहो इक़्तिदार जंहिंमें पंहिंजे वतन जा माण्हू रुगो नेब खां कोन था ॾकनि। हीउ ॾिठो आहे मुंहिंजे अॻियां हिते कहिड़ो गार्ड बीठो आहे, मुंहिंजे ऐं तव्हां जे विच में कहिड़ो माण्हू राइफल खयो, मुंहिंजे ऐं तव्हां जे विच में कहिड़ी बुलेट प्रूफ दीवार आहे, मुंहिंजे ऐं तव्हां जे विच में कहिड़ा नंढा बरदार। हू रुगो नेब खां थोरी था ॾकनि, हू डिॼनि था त जेकॾहिं सिंध जे माण्हुनि जे सफ़र में वेंदासीं त सिंधी जूता हणंदा, सिंधी कलम में खणंदा, सिंधी कलाम जो साथ कंदा, सिंधी घर जे वासियुनि बचनि जो साथ कंदा। इहा कहिड़ी ज़िंदगी आहे जंहिंमें पुलिस खां ॾिजो, नेब खां ॾिजो, हारन खां ॾिजो, आबादकारनि खां ॾिजो, लेडी हेल्थ वर्करनि खां ॾिजो। असांजो नर्सूं भेणूं अचनि थियूं पंहिंजी पघारनि लाइ, उन्हनि खे पाणीअ जा फुआरा था हणनि। सिंधी नियाणियूं पंहिंजी पघारनि लाइ कराची में अचनि थियूं त असीं ख़िदमत थियूं कयूं अस्पतालुनि में। असीं दायूं आहियूं, असीं नर्सूं आहियूं, असीं सिस्टर्स आहियूं। दुनिया में नर्स खे सिस्टर चइबो आहे, भेण जेका तव्हांजो इलाज कंदी आहे, उहा भेण का सिस्टर जेके भेण चइबो आहे। सिस्टर फ़क़ति ॿिनि खे चइबो आहे, हिकिड़ी जेके चर्च में कमु कंदियूं उन्हनि खे सिस्टर चइबो आहे, भेण इज़त मां। ॿियो नर्स खे चइबो आहे, उहे नर्सूं, उहे दायूं, दाईअ खे सिंध में ॿी माउ चइबो आहे। चइबो आहे मुंहिंजी माउ हीअ आहे, पर हीअ दाई बि मुंहिंजी माउ आहे, हिन मूंखे ॼणायो हो। उहे दायूं ऐं नर्सूं कराची में पंहिंजे पघार था अचनि, उनखे पाणी जा फुआरा हणी पटनि ते गहले, वारनि खां जले गहले उन्हनि जी तस्वीर था कनि। जेके कमांड जा आबादगार था अचनि कि हारी
जे 2 एकड़ पोखिया उनके उजूरो तो कोन मिलियो हाणे कटाई उन जे गिचीअ में वो पंहिंजे अघ लाइ अचे थो शुगर मिलूं हिननि जूं नाले भेजे चल उनके पटन ते कैलीन था जेकॾहिं इरिगेशन जा ऐं पुलिस जा ऐं ॿियनि खातनि जा मुलाज़िम अचनि था उनखे चवनि था त बाबा तूं पंहिंजे नौकरीअ लाइ ईंदे तोखे असीं जूता हणंदासीं जेको माण्हू पंहिंजे हक़ लाइ अचे थो उनजी तस्वीर थिए थी उनजी तौहीन थिए थी उनखे गहलियो वञे थो उनखे मारियो वञे थो उन्हनि आबादगारनि जी त चयो नर्सुनि जी त चयो पर तव्हांजे बचनि खे पढ़ाईंदड़ उस्ताद अचनि था एनटीएस पास उस्ताद अचनि था उन्हनि उस्तादनि सां जेके क़ौम जो मुस्तक़बिल ठाहींदा उन्हनि उस्तादनि खे पटनि ते गहलियो था उन्हनि खां इम्तिहान वठो था उनखे चओ था तव्हां सही पास कोन कयो आहे आओ तो तव्हां सिंध जे एनटीएस पास उस्तादनि सिंध जे समूरनि बाज़मीर ऐं पढ़ाईंदड़ ऐं स्कूलनि में हाज़िर थींदड़ उस्तादनि पारां त उन्हनि उस्तादनि खे मां विहारियां थो ऐं विहारियां थो ॿिए पासे शर्जीलनि खे ऐं लजारनि खे ऐं सैयदनि खे ॿियो इम्तिहान हुन उस्तादनि खे अध कती मार्कूं कमु करे उन्हनि उस्तादनि जी तज़लील था कयो शागिर्दनि जी तज़लील था कयो सिंधी न्याणियूं रस्तनि ते वेठियूं आहिनि उन्हनि जा पीउ उन्हनि जा भाउ घुमनि का आरी जो भेण का लोहार भेण का अबासी न्याणी का चांडियो न्याणी का जरवार न्याणी का भंभरो न्याणी उन्हनि जा पीउ उन्हनि जा गभरू भाउ उन्हनि जा चाचा उन्हनि जा मुड़ुस उन्हनि जी मथां छपर छांव थींदड़ घर जा वॾा ऐं उन्हनि जा गभरू नौजवान घुमनि फजीला सर की घुमाए साहिल कोरे जो घुमाए मोहन घुमाए इमरान जोकियो घुमाए को भी वजीर को भी कामरो को भी एमएनए को भी एमपीए का भी सिंध असेंबली का भी कमेटी कौम परस्तन जी का भी ॻाल्हाइण लाइ तयार कनि पंजाब कौम परस्तन जूं कमेटियूं वेहनि थियूं सिंध जे गुम थियल बचड़नि लाइ ॻाल्हाइणी कोन थियूं पंजा सिंध जा सियासतदान थियनि था सिंध असेंबली में नथा ॻाल्हाइनि त वॾा कारवाई थिए आओ अयाज़ लतीफ़ परी जो ॿुधायां थो सिंध जे हर मज़लूम जो केस अयाज़ लतीफ़ परी जो विढ़ंदो कामयाबी कहिड़ी करंदी बेनज़ीर असांजी भेण वक़्तु आयो त ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे रत जो हिसाब बेनज़ीर जे रत जो हिसाब मुर्तज़ा भुट्टे जे रत जो हिसाब शाहनवाज़ भुट्टे जे रत जो हिसाब ख़ालिद महमूद सूमरे जे रत जो हिसाब बशीर कुरैशी जे रत जो हिसाब सिंध जे हर बचड़े जो ग़ज़ाला बदूल खां वठी शबीर बुलैदी खां वठी सतार उमर खां वठी आसिफ जुनैद खां वठी नवाज़ कंगानी खां वठी शहादत जवाहर ताईं सिंध जे हर शहीद बचड़े जो तव्हांजे हिन इलाइक़े जे अब्दुर्रहमान लाशारी खां वठी कराची जे लियारीअ जे बचड़नि ताईं सिंध जे हर पुट जो हर न्याणीअ जे रत जो फुड़े फुड़े जो हिसाब अॼु न त सुभाणे न त परीहं ही सिंध जा पहिरीं हज़ारे त सॼी सिंध जा करोड़े माण्हू जल्दी वठंदा ऐं ज़रूरु वठंदा आऊं जेको तव्हां वटि हर हफ़्ते हर 15 ॾींहं अचां पियो कॾहिं हिते कॾहिं फुल्की कॾहिं तगवाणी कॾहिं कंदकोट कॾहिं राधण कॾहिं खैरपुर कॾहिं ठरी मीरवा कॾहिं उमरकोट त कॾहिं मिठी कॾहिं सुजावल त कॾहिं घारो आऊं तव्हां वटि न को मुंहिंजी त का फैक्ट्री लॻल आहे न को कॾहिं 50 एकड़ ज़मीन आहे न को मुंहिंजो हिते सेशन कोर्ट में मीरपुर ख़ासि को केस रखियल आहे जो तारीख़ ते अचां कोर्ट पाए ॿेड़ी तकलीफ़ करे हलियो वञा हलियो न को हुते इलेक्शन विड़ो आहियां हिते जो मूंखे हाणे हिन तक ते वोट खपनि आऊं सम्झां थो सारी सिंध पीउ जो पाछो आहे सॼी सिंध मुंहिंजो तक आहे सिंध जी हर यूपी मुंहिंजो तक आहे हर शहर हर ॻोठ मुंहिंजो तक आहे हर घर मुंहिंजो तक आहे
कंहिं घर में को मुड़स नाजायज़ पंहिंजी साल ते तशद्दुद तो करे, उहा साल मुंहिंजे तक जो वोटर आहे। उनजे पारां आउं ॻाल्हाईंदुसि। कंहिं न्याणीअ जी पढ़ाई बंदि कई वई आहे, उनखे दाख़िलो नथी ॾियारी वञे, उनजो पीउ पूरी हैरत ते उनखे मैट्रिक ऐं इंटर खां मथे पढ़ाइण लाइ तयारु न आहे। उन न्याणीअ जी उहा ख़्वाहिश मुंहिंजो तक आहे। कंहिं आबादगाह जो तमामु तीन वालो आहे, कंहिंजो बाबा जो लुटो वियो आहे, उहो मुंहिंजो तक आहे। कंहिं पटे वाले खे 3 महीननि जी पघार न मिली आहे, उहो पटे वालो मुंहिंजो तक आहे। कंहिं न्याणीअ खे अगवा करे जबरी हुनजी शादी कराई वई आहे, उहा मुंहिंजो तक आहे। कंहिं कोली, कंहिं भील, कंहिं मेघवार जी न्याणी कई वई आहे, त रिंकल का लता त आशावा कई आहे, उनजा माइट उहा न्याणी मुंहिंजो तक आहे। सॼी संग मुंहिंजो तक आहे। हर कोली, भील, मेघवार, हर रानू कोसो जुड़े जो लुहाणी, हर चांजो बख्शी जगाणी, हर नहर लियारी जो बलोच, रिंद जोखो जागरो पली जो सुमरो, सब कौमी अवामी तरीके जा तकन सभिनी जे पारां जंग वण कौमी अवामी तरीके जो हिन कुदरत मार पर उन फर्ज जे हिस्सत सां, तव्हांजे भाउ जे हिस्सत सां आउं तव्हांखे ॿ टे गुज़ारिश थो कयां। कल अखबार पढ़ी थो हलां न, इराक में चूंड पई थिए। उन चूंड में हिकिड़ो माण्हू पियो विढ़े इलेक्शन सदर जी, नालो अथसि मुंतज़रुल ज़ैदी। मुंतज़र उन छा कयो, उन जॾहिं सदर बुश इराक जो दौरे ते आयो त हिनखे जूतो उछलायो। उन मुंतज़र जूते उछलाई हणंदड़ माण्हूअ खे इराक जा माण्हू सदर लाइ इलेक्शन पिया विढ़ाइनि। तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में को अहिड़ो कमु कयो सिंधियो, छोकिरियूं हे जेके न्याणियूं वेठियूं आहिनि, ज़िंदगी रुगो सुठा कपिड़ा पाइण, फोन ते कचहरी करण, बाबा खां ख़र्ची वठण,